अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार हम मानी तहीन सबका पेरी शामिल करना सी हेडलाइंस। पाक फौजी तर्जमान मेजर जनरल बाबर इफ्तिकार चयो सिविल मिलिट्री लागापन में को मसलो ना ही शाम जो प्रोग्रामन में चयो आहे इस्टेब्लिशमेंट ही करे छो वो करे छो इस्टेब्लिशमेंट के इन मसले का बाहि रखियो वने कुछ अरसे का पाकिस्तान के मुख्तलिफ इदारन खिलाफ न सिर्फ मुहिम हलाई पई वने जंहिंजो मक़सद हुकूमत आवाम ऐं इदारनि विच में विछोटियूं पैदा करण ऐं इदारनि ते आवाम जे एतमाद खे क्यों रिसाइण आहे। अहिड़नि सरगर्मियुनि खां न रुगो आगाह आहियूं पर उन्हनि जे लिंक्स खां बि वाक़िफ़ आहियूं। ही माण्हू अॻु बि नाकाम थिया हाणे बि नाकाम थींदा। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां डील जी ॻाल्हियूं बेबुनियाद ऐं अफ़वाह आहिनि। जेकॾहिं को इन क़िस्म जी डील जी ॻाल्हि करे थो त उन सां ॻाल्हायो त केरु डील करे रहियो आहे। निजी महरकात कहिड़ा आहिनि? पाक फौज जे तर्जमान जी रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस। कलदम टीटीपी सां जंगबंदी 9 दिसंबर ते ख़त्म थी वई हुई। साणनि का बि जंगबंदी न आहे। कलदम टीटीपी खिलाफ़ ऑपरेशन जारी आहे। नेशनल सिक्योरिटी पॉलिसी ते अमल थींदो। DGSPR मेजर जनरल बाबर इफ्तिकार जो चवणु आहे त कंहिं हथियारबंद गिरोह खे कानून हथनि में खणण जी इजाज़त न आहे। पाकिस्तान में दाइश मौजूद न आहे। पाक अफ़गान सरहद ते खारदार तारूं लॻाइण जो मक़सद माण्हुनि खे हिक ॿिए खां धार करण न आहे। सरहद ते खारदार तारूं लॻाइण जो कमु 95% मुकम्मल थी चुको आहे। अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरत संगीन इंसानी अलमी खे जन्म ॾेई सघे थी। भारत अंदरूनी मज़हबी तापसंद शार आहे। भारत ख़िते जे अमन खे दाव ते लॻाए छॾियो आहे। भारत जिनेवा कन्वेंशन ऐं आलमी कानून जी भटकड़ी करे रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त नून लीग जी डील जूं ॻाल्हियूं माण्हू पंहिंजे शौक़ लाइ करे रहिया आहिनि। सुठो थियो पाक फौज जे तर्जमान बि डील बाबति ॻाल्हियुनि खे क्लियर करे छॾियो। हर 3 महीननि खां पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं करण जो रिवाज आहे। नवाज़ शरीफ़ सियासत जी तारीख़ बणिजी चुको आहे। कराची में ओमिक्रॉन केसनि में तेज़ी सां वाध अचण लॻी। वज़ीर आज़म जे ख़ासि सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त कराची इस्लामाबाद में ओमिक्रॉन तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। मुल्क में 350 खां वधीक ओमिक्रॉन केस रिपोर्ट थी चुका आहिनि। कराची में वधीक 23 ओमिक्रॉन केसनि जी तस्दीक़। सॼी सिंध में ओमिक्रॉन केसनि जो मजमूई अंग वसो थी वियो। NCOC सरबराह असद उमर जो चवणु आहे त इहो विसारे छॾियो त ओमिक्रॉन थी वियो त को फ़र्क़ु न पवंदो। कोरोना खां बचाव लाइ वैक्सीन लाज़मी कराई। वज़ीर आज़म इमरान खान इलेक्शन कमीशन तरफ़ां PTI जी स्क्रूटनी जी आजियां करे छॾी। संदसि चवणु आहे त हू पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जे फंडिंग जी बि स्क्रूटनी जो मुंतज़िर आहे। पंहिंजे ट्वीट में इमरान खान चयो आहे त हू समुंड पार पाकिस्तान जे अतियनि सां थियण वारे PTI जी फंडिंग ते इलेक्शन कमीशन जी स्क्रूटनी जी आजियां करे थो। संदसि चवणु आहे त संदन अकाउंट जी जेतिरी बि जांच पड़ताल कई वेंदी क़ौम लाइ ओतिरी हक़ीक़तनि जी वज़ाहत साम्हूं ईंदी त कहिड़ी रीति PTI इहा वाहिद पार्टी आहे जंहिं बुनियाद सही सियासी फंड रेज़िंग ते आहे। आवाम खे सही सियासी फंड रेज़िंग ऐं दोस्त सीड़पकारियुनि जी मुफ़ादनि ऐं पैसे जे वते ख़ोरी में फ़र्क़ु ॾिसण लाइ मिलंदो। PDM सरबराह मौलाना फज़ल चयो आहे त केतिरा अकाउंट टिकाया हाणे सुबुह ॿुधाइणो पवंदो। इमरान खान ऐं उन जी पार्टी बाबति जेका पहिरीं ॾींहुं ॻाल्हि कई हाणे उन जी तस्दीक़ थी रही आहे। समूरनि सियासतदाननि करप्शन इमरान खान ताईं नथी पहुची सघे। इमरान खान जो सॼो टोलो चोर आहे। मुस्लिम लीग नून जे कंहिं बि डील जी ॼाण न आहे। उन्हनि ॻाल्हियुनि जी मीडिया ज़रिए ॼाण पई आहे। स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट इमरान खान ते फ़र्द जुर्म आहे। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ चवणु आहे त हाणे ख़बर पई त PTI 7 सालनि खां फॉरेन फंडिंग केस मां छो भॼी रही हुई। स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट में सादिक अयमी जो अॻियों हिसो टुकड़ा टुकड़ा कयो वियो आहे।
इलेक्शन कमीशन की रिपोर्ट भयानक परदे जुर्म है। इन सां मुनाफिकत जो पतो चाक थियो। पीपल्स पार्टी के चेयरमैन तावर भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्वीट में चयो आहे त इमरान खान जो टैक्स रिकॉर्ड ज़ाहिर करे थो त इक़्तिदार खां पोइ संदसि आमदनी में 95 खां वधीक इज़ाफ़ो थियो। पाकिस्तान ग़रीब तर ऐं इमरान खान अमीर तर थी वियो। हाणे इमरान खान जे हिसाब जो वक़्तु अची चुको आहे। संदसि करप्शन सां वाड़ियल ऐं भयानक चेहरो साम्हूं अची वियो। खेसि सूद ईमानदार साबित करे अवाम मथां मड़ियो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान सच ॻाल्हाइण जो हल्फ खणी बैंक अकाउंट्स इलेक्शन कमीशन खां लिकाया। करप्शन कंदड़ सिलेक्टेड वज़ीर आज़म ॿिनि खे करप्शन जा ताना ॾिए थो। इमरान खान करप्शन ख़िलाफ़ हथ टोकी मुहिम जे ओट में करप्शन करे मुल्क खे लुटियो। और मेरे साथियों, मैं तुम्हें गवाह देता हूँ, मैं तुम्हें अल्लाह ताला के हाजिर नाज़िर करके गवाह देता हूँ कि मुझे इक़्तिदार का हवस नहीं था। मैंने इक़्तिदार की कुर्सी को पहले ठोक के ताशकंद के बाहर फेंक के रखा था। ये कौम दुनिया का लोहा बनेगी। कबूल है आपको? इस कौम को दुनिया का लोहा बना के करेगी। तो खिदमत करोगे, मेहनत करोगे, लड़ोगे, मरोगे और जदोजहद करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो 94 जन्म दिहाड़ो लाड़कानी आर्ट्स काउंसिल में शानदार तकरीब मुनक़िद। MNA खुर्शीद जुड़े जो एजाज़ लगारी तारिक सियाल में सालगिरह जो केक काटियो। पीपल्स सेक्रेटरीट नवाब शाह मिसली सदर अली अकबर जमाली ऐं ॿिनि पार्टी अखबारनि केक काटियो। गड़ियासी में स्पीकर आगा सिराज दुरानी जी रिहाइशगाह को दुरानी नाम नवाज़ अली चंडो बागो ऐं ॿिनि शहरनि में तकरीबूं कोठाए शहीद भुट्टो खे ख़राज तहसीन पेश कयो पियो। अखबारनि जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजी समूरी हयाती मुल्क के ग़रीब आवाम के हक़ लाइ जिदोजहद कई। हिन पाकिस्तान के एटमी मुल्क बणायो जंहिं करे अॼु को बि हिन मुल्क ॾांहुं मीरी अख सां निहारे बि नथो सघे। अगुड़ी सदर आसिफ अली ज़रदारी पारां क़ाइदे अवाम के भेटा पेश। संदसि चवणु आहे त शहीद भुट्टो जे ऊचे कयल अलम के सदाईं ऊचो रखियो वेंदो। शहीद भुट्टो 1971 जी जंग में तबाह थियल मुल्क खे ॿीहर तामीर कयो। शहीद भुट्टो मुल्क खे आइन ॾियण सां गॾोगॾु एटमी ताक़त पिणु बणायो। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी साफ़ी भाइरनि इमरान तुनियो, प्रान तुनियो ऐं कामना तुनियो जे रोड हादसे में फ़ौत थियल भाउ अदनान अहमद तुनियो जे लाॾाणे खे ताज़ियत। अदनान तुनियो जे लाॾाणे ते दुख जो इज़हार। सनान कुरैशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे वसीलनि जी मालिकी असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। साईं GM सैयद जी सालगिरह ते लखे सिंधी गॾु थी इहो साबित कंदा त सभु सिंधी पाण में मुतहद आहिनि ऐं पंहिंजी धरतीअ जी इंच इंच जी हिफ़ाज़त कंदा। कश्मीर में यूरिया भांड ब्लैक ते विकिरे खे रोकण लाइ मुक़ररु थियल फोकल पर्सन पारां तहवील में वरितल 800 यूरिया भांड जे बोरियुनि सां भरियल ट्रोलर पंहिंजी मौजूदगी में डीलर हवाले करे छॾियो। आबादकार ॾिसंदा रहिजी विया। यूरिया भांड जे 2800 रुपयनि में ब्लैक ते विकिरो जारी। आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। खानपुर मर में यूरिया भांड जी अतरादू पोइ तोड़े ब्लैक मार्केटिंग ख़त्म न थी सघी। मुख्य डीलर पंहिंजा दुकान बंदि करे ॻुझनि हंधनि ते भांड ब्लैक ते विकिरो करण लॻा। आबादकार परेशान। वारिस ॾिनो माछी वेझो ॻोठ अहमद जतोई में ख़ौफ़नाक हादसो। ॼाॼनि सां भरियल गाॾी कटी थियण जे नतीजे में औरत ऐं ॿारनि समेत 5 ॼणा फ़ौतुनि में रहमान जतोई, रसूल बख्श मिस्री, माई ज़ाहिदा शामिल। पुलिस मौजूदु वाक़ियो ट्रैक्टर ट्राली खंड में किरण सबबि पेश आयो। नवाबशाह अस्पताल में हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो। हिकु जवाबदार सोगो मक़तूल इमरान उर्फ़ बबलू जे वालिदैन मौजूदु धीअ सूरी अगवा कंदड़ जवाबदारनि फायरिंग करे पुट खे नाहक क़त्ल कयो आहे।